अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेलकम टू आवाज़ जो मेहमान। नाज़रीन, हिन वक्त असीं मौजूद आहियूं तारीख़, सकाफ़त ऐं बहादुरी जे सुञाणप वारे शहर उमरकोट में। जी हाँ, उमरकोट जी जेतोड़ी ॻाल्हि कयूं त उमरकोट जे हर हिक भित ऐं हर हिक कुंड कुड़छ में तारीख़ समायल आहे। अच्छा, अक्सर करे असीं सोचींदा आहियूं त रोड रस्ता ड्रेनेज जो सिस्टम ही उन इलाइक़े जे एमपी जो कमु हुजे थो, पर असल में इन कमनि खे जेके इम्प्लीमेंट कराईंदा आहिनि प्रॉपरली, किथां जो रोड रस्तो जेकॾहिं ख़राबु आहे उनखे ठाराइणो हुजे, ड्रेनेज सिस्टम ख़राबु आहे उनखे फिक्स कराइणो हुजे, इहो उन एरिया जे चेयरमैन जो कमु हुजे थो। सो अॼु उमरकोट शहर में तव्हांजी मुलाक़ात कराइण वञूं पिया म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन ख़ालिद सिराज सुमरो साहब सां। अचो तव्हांजी मुलाक़ात हुननि सां करायूं। कम एंड जॉइन। अस्सलाम वालेकुम सर, कीअं आहियो? ठीकु आहियो? ख़ैरु लॻो पियो आहे? थैंक यू सो मच त तव्हां दावत ॾिनी। अल्हम्दुलिल्लाह असीं ख़ैरु सभु पुॼी वियासीं। बिल्कुलु बिल्कुलु सभु कुझु ख़ैरु हुयो। हलजे अंदरि। ॿियो सर ख़ैरु लॻो पियो आहे? ऑल गुड। इहो शानदार हाउस ठहियल आहे, ॾिठो वञे त ज़बरदस्त। जी नाज़रीन, असीं मौजूदु आहियूं उमरकोट शहर में। हिन वक़्तु असीं अची विया आहियूं ख़ालिद सिराज सुमरो साहब जी रिहाइशगाह ते। तव्हांखे ख़बर आहे, जीअं इंट्रो में ॿुधायो त ख़ालिद सिराज सुमरो साहब हितां जी म्यूनिसिपल कमेटी जा चेयरमैन आहिनि। सो सर, थैंक यू वेरी मच फॉर योर प्रेशियस टाइम। तव्हां पंहिंजो असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो। अॼु समूरो ॾींहुं असां तव्हां सां स्पेंड करणु वञूं पिया। ऐं इंट्रो में बि इहा ॻाल्हि कई नाज़रीन त अक्सर करे पंहिंजे नाज़रीन खे ॿुधायो पई, सम्झंदा आहियूं त रोड ठाराइण, ड्रेनेज जे सिस्टम खे फिक्स करणु उतां जे सम्झो वेंदो आहे त एमपीए जो कमु आहे। हालांकि एमपीए जो कमु जेको लॉ मेकिंग आहे, ही इज़ अ लॉ मेकर। असल कमु, असल ज़िम्मेवारी इहा तव्हांजी यानी उतां जे एरिया जे चेयरमैन जी हुजे थी। सो हिकिड़ी वॾी ज़िम्मेवारी आहे तव्हां ते। तव्हां खां असीं कुझु पर्सनल क्वेश्चनिंग बि ज़ाहिर आहे, कुझु खटा मिठा सवाल बि कंदासीं, पर मूंखे ॿुधाइजो त इन जर्नी जी शुरूआति कीअं थी? 2005 खां तव्हां उमरकोट शहर जा चेयरमैन आहियो। सो शुरूआति कीअं थी? जी बिस्मिल्लाह। बेसिकली असांजो मुंहिंजो उन वक़्तु 2005 में फस्ट एक्सपीरियंस हुयो ऐं पहिरीं दफ़ा आउं इलेक्ट थी आयो हुयुसि हिते एज़ ए तालके नाज़िम। उन वक़्तु डिफरेंट असांजा लॉज़ हुया। उन वक़्तु असां वटि तहसील पूरी मूं वटि यानी की तालके काउंसिल पूरी हुई, जंहिंमें असांजो सिर्फ़ु न सिर्फ़ु उमरकोट हुयो बल्कि ॿिया नंढा 2-3 टाउन मूं वटि ॿिया बि हुया ऐं पूरो तालको बि हुयो। सॼे तालके जी ज़िमेदारी हुई। मूं उन पंहिंजी पहिरियों दफ़ो छा अहसास ऐं जज़्बा हुया त हीअ ज़िम्मेवारी तव्हां निभाए सघंदा, छो त हीअ हिकिड़ी वॾी लेवल जी ज़िम्मेवारी हुई? यकीनन वॾी ज़िमेदारी हुई ऐं उन निज़ाम तहत जेको जनरल मुशर्रफ जो निज़ाम हो 2001 वारो ऑर्डिनेंस, लोकल गवर्नमेंट ऑर्डिनेंस, उन तहत ज़िमेदारियूं वधीक हुयूं, पावर्स बि जाम हुया ऐं कमु करण लाइ असां जेतिरो उन वक़्त में कंफर्टेबल हुआसीं। हाणे पावर्स घटिजी विया आहिनि छा भला? यकीनन उन ज़माने में हाणे असां म्यूनिसिपलिटी ताईं थी विया आहिनि। हुन वक़्तु असां वटि तालके काउंसिल पूरी हूंदी त पूरे तालके जी ज़िमेदारी हूंदी। छो त तमामु घणो शिकायतूं नज़र ईंदियूं आहिनि त हिन वक़्तु जेको आहे लोकल लेवल ते, लोकल सतह ते, लोकल गवर्नमेंट जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त इख़्तियार कोन आहिनि। स्पेशली इख़्तियार घटि आहिनि। ॿियो नंबर वसाइल जी बि कमी हूंदी आहे यकीनन। असां वटि उमरकोट शहर जेको आहे सो उहो थरपारकर ऐं उमरकोट जेको विच में मेलाप वारो शहर, जंहिंमें थर अॻियां डेज़र्ट स्टार्ट थो थिए ऐं एॾी वॾी लेवल ते जीअं कराची वधे थो, यकीनन उहो त वॾो शहर असांजो मेगा सिटी आहे। पर उनखां पोइ जेकॾहिं सिंध में को हिकिड़ो शहर वधे पियो जंहिंजी ह्यूज पॉपुलेशन जेको आहे सो माइग्रेटेड ॿिन्ही पासनि खां, थर में जेकॾहिं ॾुकारी सूरत में माण्हू उमरकोट थो अचे, नारे में बि पाणी जी किल्लत ऐं ॿोॾि वारी सूरत हाल बि उमरकोट ते इफेक्ट करे, त असांजी आबादी जेका 2005 में हुई उनखां हाणे कोई 10 गुना वधी वई आहे। ऐं यकीनन असां वटि वसाइल ओतिरा न आहिनि जेतिरा हुजणु खपनि। यकीनन जेतिरो असां वटि फंड्स ऐं सिस्टम मौजूदु आहे उहो नाकाफ़ी आहे ऐं माण्हुनि जी तमामु नाकाफ़ी आहिनि। चयो वेंदो आहे त लोकल गवर्नमेंट वारनि खे त करोड़े रुपयनि जा बजट ईंदा आहिनि ऐं अलाए छा छा हूंदो आहे। उहो नज़र ईंदो आहे करोड़ रुपयनि जा बजट, पर एतिरा बजट न आहिनि जेतिरी असां वटि पब्लिक आहे। असां मूं वटि यानी की उमरकोट म्यूनिसिपलिटी जी हाणे आदमशुमारी जेका आहे उहा कोई 4 लाख जे क़रीब आहे ऐं वसाइल असां वटि जेके आहिनि उहे तमामु यानी सम्झो त अञा वाटर सप्लाई स्कीम खां वठी उहो 1 लख माण्हुनि जे अंदरि जा आहिनि। त ज़ाहिर यकीनन असां पार्टी अंदरि त हाई लेवल क़िस्म जूं मीटिंग्स थींदियूं रहंदियूं आहिनि, उते इहे तव्हां इशूज़ रेज़ करण जी कोशिशि कई? छो त हाणे विच में बि हिकिड़ी थी जंहिंमें आजिज़ धामरा साहब वारा पंहिंजे एरिया जा इहे मसइला खणी करे ख़ासि करे म्यूनिसिपल कमेटी जे चेयरमैन ऐं काउंसलर्स खे वठी विया हुआ। असांजी चीफ मिनिस्टर साहब सां कंटिन्यूअस मुलाक़ात रही आहे इन सिलसिले में, वसाइल जी कमी सिलसिले में। पर बेसिकली ज़ाहिर हुननि वटि वरी वसी पूरो सिंध थो अचे, हुननि वटि बि वसीला कोन आहिनि, वसीला घटि आहिनि। ॿियो नंबर हुन वटि सॼे सिंध जा मसइला हुजनि था ज़ाहिर, लेकिन आउं पंहिंजा मसइला खणी थो वञा उते ज़ाहिर ॿियनि
पूरे सूबे जा मसला हुजनि था तव्हांजा मसला नज़रअंदाज थी था वञनि नज़रअंदाज नथा थियनि बल्कि जेतिरो कंफर्टेबल हू करे सघनि ओतिरा उहो न पिया करे सघनि सभिनी खे यानी कि हू हिकिड़ो फार्मूले तहत यानी उहे सभिनी खे ख़ुशि नथा करे सघनि नथा करे सघनि पर ख़ैर तव्हां उमरकोट खे रिप्रेज़ेंट कयो था तव्हांखे उमरकोट न असांखे ईअं न आहे उमरकोट में असांखे परेशान थी वेंदा उमरकोट जा शहरी न असांखे हाणे उमरकोट में असांखे माशाल्लाह सिंध गवर्नमेंट मेगा प्रोजेक्ट ॾिनो आहे जेको वाटर सप्लाई जे हवाले सां ख़ासि करे तमामु वॾी मसइलो हिते असां वटि असांजे MP साहिबु असांजे अमीर अली शाह साहिबु कोशिशि कई उन में असांखे मेगा प्रोजेक्ट हिकिड़ो उमरकोट में CM साहिबु ॾिनो आहे जेको यानी कि स्टार्ट थियो आहे यकीनन बिल्कुलु उमरकोट जा शहरी जेको आहे पाणी जी क़िलत जे हवाले सां बि हिते इहे तमामु घणा इशूज़ आहिनि वाटर स्कासिटी इज़ अ मेजर इशू ओवर हियर त उन जे हवाले सां टेल एरियो आहे यकीनन तमामु वॾी आबादी मूजिबि वाटर सप्लाई असां वटि स्कीम जेका आहे असां वटि स्कीम वाटर सप्लाई जी ऑलरेडी आहे पर उहा नंढी आहे हाणे उनखे वधाइण लाइ स्कीम ते कमु हले पियो तव्हांखे आउं ॾेखारींदुसि विज़िट बि कराईंदुसि त असां वटि नवां 3-4 तलाउ वॾा ठहनि पिया नयूं लाइनूं विछाइजनि पियूं उन जे करे शहर में थोरो प्रॉब्लम बि ज़ाहिर जिते नयूं लाइनूं विछाइनि उते पुराणा रस्तनि खे टोड़ियो वञे थो लाइनूं विछाइजनि था इन लाइ बि असांजा कुझु स्कीमूं रोकियल बि आहिनि त जॾहिं हू पाइप लाइन्स वग़ैरह थी वञनि त असां रोड ठाहियूं अॻे ईअं थींदो रोड ठही वेंदो वरी पाइप लाइन शुरू थी वेंदी आहे त वरी सॼो रोड खोलणो पवंदो आहे उन जे करे असां पंहिंजा स्कीम्स खे कुझु रोकियूं बि आहिनि त वाटर सप्लाई स्कीम थी वञे ऐं वाटर सप्लाई स्कीम जो तमामु वॾो प्रोजेक्ट हले पियो ऑन ग्राउंड आहे कंस्ट्रक्शन हुनजी हले पई इंशाल्लाह ईंदड़ 2 सालनि में उहो स्कीम कंप्लीट थींदी जेको जॾहिं असां विज़िट कंदासीं त इन प्रोजेक्ट जे हवाले सां पर्टिकुलरली तव्हां सां ॻाल्हि ॿोल बि थींदी त हिकु प्रोजेक्ट खे एज़ अ चेयरमैन इम्प्लीमेंट कराइणु केतिरो ॾुखियो हुजे थो विच में जेके चैलेंजिस अचनि था रिसोर्सिस खे वठी करे बजट खे वठी करे विल डिस्कस ऑन दैट पर हाणे थोरो तव्हां जीअं असां पर्सनल ज़िंदगी ते ईंदासीं हिते मूंखे तव्हांजा 2 फर्ज़ंद बि नज़र अचनि था नाज़रीन सर जा जेके 2 सन्स आहिनि उहे बि असां सां गॾु हिते मौजूदु आहिनि ऐं उन्हनि खां बि असीं सर जे हवाले सां कुझु जेको आहे सवाल वग़ैरह करणु वञूं पिया पर मूंखे ॿुधायो त तव्हां पंहिंजे ॾींहं जी शुरूआति कीअं कंदा आहियो हिन वक़्तु हिते हिन हॉल में तव्हांजा दोस्त ऐं ॿिया जेके माण्हू आयल आहिनि तव्हांजे मसइला खणी करे नज़र अचनि पिया कैमरामैन असांजो ॾेखारे थो छॾे सो कीअं तव्हांजे ॾींहं जी शुरूआति थिए पई बाय द वे बसि ॾींहं जी शुरूआति हाणे तव्हांजे साम्हूं आहे अॼु तव्हांखे असां सां गॾु ई करणी पवंदी पर हूअ अक्सर करे कीअं थींदी आहे तमामु हेक्टिक हूंदी आहे टाइम तव्हां असांजे लाइ कीअं कढी वरितो सर जी इहो ॾाढो मुश्किल हो तव्हांखे अंदाज़ो आहे त मूं तव्हांखे काफ़ी टाइम खां इहो असां टाइम मैनेज कोन पिया करे सघूं था यकीन आउं सुबुह जो अर्ली उथंदो आहियां मुंहिंजो रूटीन जेका आहे सा उहो सभु फजर नमाज़ खां स्टार्ट थी वेंदो आहे ऐं फजर खां पोइ पंहिंजो रूटीन में त सुबुह जो ऑफिस टाइम त ज़ाहिर 9 बजे त उन फजर खां वठी 9 बजे विच में ऐं सभिनी पंहिंजे इदारनि जे सभिनी डिपार्टमेंट जे हेड सां राब्ते में हूंदो आहियां ऐं यकीन मुंहिंजो प्राइवेट पंहिंजो बिज़नेस बि आहे उन्हनि सां बि ऐं सुबुह जो ऑफिस टाइम खां पहिरीं सभिनी खां नो हाउ वठी छॾींदो आहियां त वाटर सप्लाई जी पोजीशन छा आहे सैनिटेशन जी पोजीशन छा आहे सफ़ाई सुथराई कीअं पियो हले डेवलपमेंट कमु कीअं पिया हलनि ऐं पंहिंजो 8 वॻे खां कॉल्स यानी तव्हां करणु हा यकीन ऐं मूंखे बि कॉल्स जेके ईंदियूं आहिनि उहो 7-8 बजे अची वेंदियूं आहिनि मूंखे 7-8 बजे ई कॉल अची वेंदा आहिनि ऐं 9 बजे पंहिंजी रूटीन ऑफिस लाइफ स्टार्ट करे छॾींदो आहियां ऑफिस में अची वेंदो आहियां पोइ मसइला मसाइल हूंदा आहिनि उनखे बि ॾिसी वठंदो आहियां तव्हां नाश्तो केॾी वक़्तु कंदा आहियो नाश्तो मुंहिंजो हली थींदो आहे बिफोर 9 पर अॼु तव्हां शायदि असांजे तव्हांजे करे थोरो लेट असांजे करे माज़रत त तव्हांखे इंतज़ारु करिणो पए सो हाणे वधीक कचहरी जेको आहे नाश्ते जी टेबल ते हली करे कयूं था जी हिन वक़्तु असीं नाश्ते जी टेबल ते अची विया आहियूं ऐं सर जो जेको नाश्तो आहे मूंखे तमामु घणो शाही लॻे पियो लॻे थो रोज़ानो ई सर एतिरो हैवी क़िस्म जो नाश्तो कंदा आहिनि सोचो त ख़ैर हाणे हुनजी ज़बानी असीं ॿुधी वठूं था त सर नाश्ते में छा खाइणु पसंदि कंदा आहियो हिन वक़्तु काफ़ी कुझु नज़र अचे पियो ऐं कोशिशि कंदो आहियां मखण माखी जेका आहे मखण ऐं माखी देसी नाश्ते खे चाहींदो आहियां त बटालू न खाईंदा आहियो छा तव्हां पटाटा पटेटोज़ whatever you like to say मुंहिंजी नज़र त उन्हनि ते आहे अच्छा मखण ऐं माखी खां शुरूआति कंदा जी मखण माखी ऐं कोशिशि कंदो आहियां देसी नाश्ते में यानी कि बाजर जी मानी मिली वञे या देसी असांजे जेके फूड्स आहिनि ऑर्गेनिक फूड्स ऐं कोशिशि कंदो आहियां उन ते ई वञा ऐं अर्ली नाश्तो इहे ॿई शयूं हूंदियूं सवेर तव्हां नाश्तो कंदा सो मखण ऐं माखी हुन खां अलावा हिते त मूंखे भिंडी बि नज़र अचे थी ऐं काफ़ी कुझु पियो आहे भिंडी मुंहिंजी फेवरेट आहे भिंडी बि लाज़मी अंडो खाइण जो शौक़ु आहे या कहिड़े क़िस्म जो अंडो खाइण तव्हां पसंदि कंदा अंडो बेसिकली त आमलेट ऐं हाफ फ्राई कयूं ॿई ॿिन्ही मुंहिंजी फेवरेट्स आहिनि पर आउं बेसिकली उहो कोशिशि कंदो आहियां त थोरी मौसम थधी हुजे त हाणे हिन गर्मी जे मौसम में अंडे खां वेठी थो कयां जी पाण कुकिंग वग़ैरह कंदा आहियो तव्हां बिल्कुलु बि न कॾहिं ज़िंदगी में कुझु बि न पचायो आहे ओ गॉड अच्छा ख़ैर नाश्तो असां शुरू बि करे था वठूं ऐं पोइ वरी खाईंदे पीअंदे ॻाल्हि ॿोल बि कयूं था अच्छा मूंखे इहो ॿुधाइजो पाण मूंखे ख़बर पई तव्हां सर्जन जेके आहिनि उहे क्रिकेटर बि आहिनि नॉट ओनली दैट नाज़रीन पर क्रिकेटर थियण खां सां गॾु गॾु सर जेको आहे एक्टिंग बि करे चुका आहिनि
सो इहो इन सफ़र जी कीअं भला शुरूआत थी ऐं मूंखे ख़बर पई त तव्हां हिकिड़े के गाने में बि हुया उते एक्ट कयो हुयो गानो ॻायो हुयो उहो समूरी शइ असां प्लीज़ ॿुधणु पसंदि जी कंदासीं गानो कोन ॻायो असां बेसिकली असां हुआसीं लाहौर में त असांजे उते दोस्तनि हिकिड़ी फिल्म शूटिंग थी पई वॾी फिल्म आहे ऐं उन फिल्म जी शूटिंग जे दौरान असांखे प्रपोज़ कयो दोस्तनि त भई तव्हां भई इन फिल्म में जा पार्ट थियो उन में आऊं ऐं मुंहिंजो दोस्त आहियो असां ॿई जो ऐं इहा कहिड़े साल जी ॻाल्हि आहे इहा आहे कोई 2016 जी ॻाल्हि आहे 2016 मतिलबु ही त वेरी रीसेंट असां चाहींदासीं त उहा क्लिप तव्हां सां सां शेयर कयो त असां पंहिंजे नाज़रीन खे बि ॾेखारियूं यकीनन दरअसल असां चाहींदासीं तव्हांजा सभु दोस्त बि गॾु आहिनि असां ई मानी खाइणु शुरू कयूं ऐं पोइ खाईंदे पीअंदे तव्हां असांखे इहा ॻाल्हि ॿुधाइजो प्लीज़ तव्हां कढंदा बि वञो जी सो कीअं ॿुधाईंदा बि वञो मूंखे जी सो 2016 में तव्हां पंहिंजो स्टार्ट कयो जी। इन शइ खे ओके ऐं उन में छा तव्हांजो किरदारु हुयो फिल्म असां शूटिंग में असां हुआसीं ऐं उन में जेको आहे सो हुयो त हिकिड़ो बांग्लादेश जो जेको आहे सो हिकिड़ो बंगाली जेको चङो मुड़ुसु हूंदो हो अच्छा अच्छा उन जो रोल मूं अदा कयो इन मूवी में ओके ऐं उहा ज़बान कहिड़ी मूवी में उर्दू अच्छा उर्दू में हुई ओके 2016 में तव्हां जी उर्दू जी तमामु वॾी फिल्म आहे ऐं उन जी तव्हांखे क्लिप बि शेयर कंदुसि त क्लिप असां सां ज़रूरु शेयर कजो पंहिंजे नाज़रीन खे असीं ॾेखारणु चाहींदासीं बिल्कुलु श्योर हाँ पटेटो बि नज़र हुई त पटेटो जी पटेटोज़ बटालू असां थोरा खणंदासीं थैंक यू सर थैंक यू वेरी मच सो पटाटनि सां तव्हांखे केतिरो लॻाव आहे पटाटनि खे तक़रीबन त सभिनी जो लॻाव हूंदो आहे मूंखे कोन थो लॻे त कंहिं माण्हू जो पटाटे सां लॻाव न आहे पर एतिरो बि न जो ही नंढे हूंदे में बचपन में त माण्हू वधीक थो खाए हाणे थोरो अवॉइड था कयूं आहिनि हवाई कोलेस्ट्रोल ऐं इन जे वेट वधण जा चांस तमामु वधीक हूंदा आहिनि बिल्कुलु 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 सो एज़ अ सियासतदान तव्हां का मखसूस डाइट फॉलो कंदा आहियो न मखसूस न कोशिशि कंदो आहियां त तरियल शयुनि खां थोरो परे रहिजे अच्छा तरियल शयुनि खां या हा हा फास्ट फूड खां थोरो अच्छा परे रहो वधीक सुठो माण्हू सही सो हिते मूंखे तव्हांजा दोस्त वग़ैरह नज़र अचनि पिया हिते टेबल ते जेके वेठल साथी आहिनि हिन मां सभ खां वधीक वेझो केरु आहे तव्हांजे या मुंहिंजा कुझु सभई ॿिया वेझा। तव्हांजा क्लोज़ फ्रेंड्स आहिनि पुछी था वठो अॼु ख़ालिद साहब खां सभिनी जे साम्हूं ख़बर पइजी वेंदी जी मुंहिंजा सभई क्लोज़ दोस्त आहिनि हा जेके असीं बचपन खां क्रिकेट में बि असांजा दोस्त उहे ई जेके क्रिकेटर शुरू खां वठी रहिया आहिनि हेॾा काई साहब असांजो सुठो दोस्त आहे ज़ाहिद साहब असांजो महिरबानी दोस्त आहे शहज़ाद भाई आहे निर्मल भाई आहे असांजे जब्बार साहब असांजो चेयरमैन बि आहे यूनियन काउंसिल जो मुंहिंजो अज़ीज़ भाई रिश्तेदार बि आहे सही इहो बि असांजे क्लोज़ दोस्तनि में शुमार थिए थो असांजी दामन शाह आहे अच्छा अच्छा भला भई असांजा क्रिकेट जा दोस्त बि आहिनि हरचंद ऐं कृष्ण वारा इहे छोकिरा इहे सभई अच्छा क्रिकेट खेॾण जो शौक़ु भला कीअं पैदा थियो पहिरियों त एक्टिंग कई ऐं एक्टिंग खे जारी न रखियो न एक्टिंग हिकिड़ो छा चवंदा आहिनि त बस टाइम हिकिड़ो एक्सपीरियंस जो वधीक करे शौक़ु कोन हो अच्छा बसि उहा ई तव्हां हिकिड़ी फिल्म जेको आहे कई पाण रिकॉर्ड जी अच्छा कुझु हिकिड़ी फिल्म जे गाने में रहियासीं ओके पोइ उन खां पोइ ऑफर्स आयूं तव्हांखे इंडस्ट्री मां न आफ़स दोस्त हुयूं उनमें असां ॿिनि जॻहियुनि ते उन फिल्म में हुआसीं हिकिड़े में उन सॉन्ग में हुआसीं हिकिड़े ज़माने में इन मूवी में असां हिते भुटे साहब जो रोल हो उन भुटे साहब जो रोल में बि आऊं मुंहिंजा गॾु एज ए सेक्रेटरी जो बि मुंहिंजो हिकिड़ो रोल हुयो अच्छा हा भुटे साहब सां भुटे साहब सां गॾु ओके उनखे कीअं तव्हां उनजी वज़ाहत कंदा थोरो ॿुधाइजो त छा यादूं आहिनि तव्हां सां जुड़ियल उन बाबति तमामु सुठो पर हू फिल्म में जेको सेक्रेटरी वारो रोल हुयो उहो उन्हनि उनजी फिल्म रिकॉर्डिंग में उन आख़िर में अच्छा स्किप करे छॾियो इन जे करे त हू फिल्म का शायदि वधी वई टाइम लाइ वई उनजी वधी थी त उन में हुननि खे हुन स्किप कयो उहो रोल रिकॉर्ड त आहे पर उन मूवी में जेको आख़िर में नशर थी उन टाइम ते हू न आयो अच्छा यानी त वेरी रिसेंटली तव्हां परफॉर्म कयो आहे जी जी ओके तव्हांजा हिन वक़्तु मूंखे ॿ फर्ज़ंद बि वेठल नज़र अचनि था सवेर बि मुलाक़ात थी कीअं तव्हांजो औलाद सां रिलेशन आहे केतिरा ॿार आहिनि तव्हांखे ऐं सियासत खे वठी करे हुननि जो छा रिएक्शन हूंदो आहे ख़ुशि थींदा आहिनि तव्हांजी सियासत खे ॾिसी करे या कॾहिं तव्हांखे चयो आहे त यानी बसि हाणे स्किप करे छॾियो जेको पंहिंजो बिज़नेस वग़ैरह आहे उनखे संभालियो एंड लेट्स जस्ट कंटिन्यू दैट इन लेवल ते त कॾहिं हिननि मूंखे कोन चयो आहे अच्छा मना न कयो आहे ख़ुशि आहिनि तव्हांजे कम खे ॾिसी करे त ख़ुशि हूंदा आहिनि बाक़ी इहो त एजुकेशन वाइज़ मुंहिंजा हू टोटल 2 पुट आहिनि इहे ऐं हिकिड़ो वॾो डॉक्टर आहे BDS के अथसि अच्छा नंढो जेको आहे उहो लॉ में आहे ग्रेजुएशन करे चुको आहे हाणे ॿार ऐं मास्टर्स करे पियो UK मां उमेद आहे इहो बि इनशाला इन साल ई फाइनलाइज़ करे वेंदो पंहिंजी एजुकेशन
ऐं मुंहिंजो हू तालुक हिननि जो आहे बल्कि कहिड़ो दोस्ताणे क़िस्म जो तालुक आहे या सख़्त क़िस्म जो तालुक आहे डिॼंदा आहिनि तव्हां खां ॻाल्हि करे ख़ैर असां हुननि खां बि पुछणु वञूं पिया हीअ तव्हां चओ पिया दोस्ताणा तालुक मुंहिंजो अच्छा हर ॻाल्हि तव्हां सां शेयर कंदा आहिनि इहो ख़ैर हुननि सां पंहिंजी शेयर कंदो आहियां हीअ पंहिंजी शेयर कंदा आहिनि तव्हां बि पंहिंजी शेयर कंदा आहियो अच्छा सभु मतिलबु तव्हांजी क्रश केरु हुई कॉलेज जे ज़माने में अहिड़ियूं ॻाल्हियूं शेयर कंदा आहियो तव्हां अहिड़ी ॻाल्हि का हुई कोन न त हुजे हा ज़रूरु शेयर कयूं आहे हाले सभु कम ऑन ख़ैर असां इहो तव्हां खां पुछूं था अॻिते हली करे अच्छा सो छा तवक़ो तव्हांजूं एक्सपेक्टेशन्स आहिनि तव्हांजे ॿारनि खे वठी करे छा तव्हां बि चाहियो था त हू बि तव्हां वांगुरु सियासत में अचनि जीअं त हुननि जी फील्ड्स बिल्कुलु मुख़्तलिफ़ आहिनि त छा एक्सपेक्ट कयो था ऐं तव्हां त पंहिंजे औलाद खे ईअं चवंदा आहिनि भई पंहिंजी जेको तव्हांखे सही सम्झ में अचेनि उहो ई कयो ओके तव्हांखे पॉलिटिक्स सुठी अचे थी पॉलिटिक्स कयो सही तव्हांखे बिज़नेस सुठो लॻे बिज़नेस कयो तव्हांखे पंहिंजो कोई जॉब करणी आहे किथे सो ॿार हर माण्हू पंहिंजी पंहिंजी सोच खणी ईंदो मुंहिंजो हिकिड़ो पंहिंजो आहे त असां वटि जेको आहे सो जीअं ज़मींदारी कल्चर इंटीरियर सिंध में आहे हू हर ज़मींदार चाहींदो मुंहिंजो पुटु ज़मींदार थी वञे या फलाणो थी वञे मुंहिंजो ईअं न आहे अक्सर करे असां इहो ॾिठो आहे त सियासतदान चाहींदा आहिनि मुंहिंजो पुटु मुंहिंजी धीउ उहो बि सियासत में अचे मुंहिंजो हिननि खे फ्री हैंड आहे जेको तव्हांखे सही लॻे तव्हां पंहिंजे लाइ सुठो सम्झो था उहो ई कयो ऐं इहो ई बेस्ट हूंदो आहे मुंहिंजे ख़्याल में ॿारनि लाइ छो त हर कंहिंजी पंहिंजी ज़बरदस्ती आऊं हिननि खे डॉक्टर इंजीनियर नथो करे सघां ज़बरदस्ती पॉलिटिशियन नथो करे सघां हर कंहिंजी पंहिंजी आहे मुंहिंजी हिननि खे फ्री हैंड आहे भई जेको तव्हांखे जेको सही लॻे उहो तव्हां पंहिंजो पोइ तव्हां नथा चाहियो त तव्हांजी लेगेसी खे कोई जारी रखे तव्हां खां बाद बि इहा त सर लाज़मी ॻाल्हि थींदी हूंदी कंहिं न कंहिं पुट खे त चवंदा हूंदा तव्हां ॾिसो सर तव्हांजो ॿियो पुटु हा बि करे थो जी पहिरीं ॻाल्हि त हीउ अञा एजुकेशन फाइनल करे वठे पोइ हिनखे जेकॾहिं मुनासिबु लॻंदो त हीउ कंदो न हूंदो त न कंदो सही क्रिकेट वारी ॻाल्हि रहिजी वई त क्रिकेट जो शौक़ु तव्हांखे कीअं पैदा थियो ऐं शाम जेको आहे हाणे त फ़िलहालु नाश्तो हले पियो असां सर जा तव्हांखे ज़बरदस्त क़िस्म जा शॉट्स बि ॾेखारणु वञूं था त हू केतिरा सिक्सिस लॻाईंदा आहिनि एंड हाउ गुड ही इज़ एट इट सो इन जो शौक़ु भला तव्हांखे कीअं पैदा थियो बचपन खां जीअं असां हिकिड़ो जंहिं ज़माने में प्राइमरी एजुकेशन में हुन ज़माने में पंहिंजी टीम ठाहीसीं ज़करिया क्रिकेट क्लब जे नाले सां उन क्लब खे असांजो कप्तान साहिबु हींअर उन टाइम जो कप्तान बि मौजूदु आहे असां सां गॾु अच्छा ज़बरदस्त हिकिड़ो स्टार्ट थियो उन वक़्त खां पोइ उनखे जारी रखियोसीं उहो हिकिड़ो उन ज़माने में त क्रिकेट खेॾण जो शौक़ु हुयो उन खां पोइ जेको शौक़ु रहियो उहो इहो रहियो त फिटनेस खे बरक़रार रखण लाइ ऐं असांजे नौजवाननि खे अॻिते आणण लाइ ज़ाहिर असांजो हिकिड़ो पंहिंजो रोल अदा कयूं था असां नौजवान अॻिते अचनि त उन में असां एतिरो कयोसीं त काफ़ी असांजा जेके प्लेयर्स जेके हुआ असांजा उहो मथे लेवल ते फस्ट क्लास प्लेयर बि हुआ ऐं हिकिड़ो प्लेयर असांजो जेको उहो हाणे पाकिस्तान ए टीम खे बि जॉइन करे चुको जेको असांजी क्लब मां हिते असां सां गॾु खिरी सिखी वियो उहो हाणे मोहम्मद सुलेमान जे नाले सां छोकिरो उहो पाकिस्तान ए खे नुमाइंदगी करे थो अच्छा पर हूअं ई अक्सर करे शिकायत कई वेंदी आहे त असांजा हिकु त जेके सिंधी नौजवान आहिनि उहे नेशनल टीम में आहिनि कोन इन इशू ते जीअं त तव्हां बि हिकु सियासतदान आहियो दो ई औरत चेयरमैन पर छा तव्हांखे इन मौज़ू ते ॻाल्हि करण जो को मौक़ो मिलियो आहे ऐं तव्हांजी फैमिली त समूरी पॉलिटिक्स में आहे योर ब्रदर इज़ एन एमपी ॾिसो मुंहिंजे ख़्याल में क्रिकेट में असांजे सिंधी नौजवान हुजनि या जेके बि चाहिनि था त क्रिकेट या प्रोफेशनल उनखे पंहिंजी महिनत ते ज़ोर ॾियणो पवंदो हुते सिफ़ारिश वारो कल्चर तमामु घटि थो हले उते मेरिट हूंदो तमामु वॾो त तव्हां चओ था त सिंधी नौजवाननि में टैलेंट न आहे क्रिकेट टैलेंट आहे 100% जीअं असां वटि शाहनवाज़ धानी असांजो प्लेयर्स आयो आहे ईअं हिकिड़ो भट्टी छोकिरो आयो आहे हीअ मोहम्मद सुलेमान आहे 3-4 प्लेयर्स आहिनि इहे इवन हैदराबाद जा छोकिरा असांजा टीम में रहिया आहिनि पर हाणे उन में महिनत ई सभ खां वधीक हुनजो हल आहे इहो न आहे त मेरिट आहे तव्हांजो त तव्हांखे दुनिया में को बि माण्हू किथे बि नथो रोके सघे कंहिं बि स्पोर्ट्स में जेकर तव्हां मेरिट न आहे रुॻो तव्हां चयो था त थोरो मेरिट हुजे या असां छो त पीसीबी ते अक्सर करे डिस्क्रिमिनेशन जा इल्ज़ाम लॻंदा आहिनि सिंधियुनि पारां ख़ासि करे त हू जेके आहिनि सिर्फ़ु ॿियनि माण्हुनि खे जेको आहे रखनि था पंजाबीज़ थी विया या केपीके जा असांखे तमामु घणा खिलाड़ी नज़र अचनि था पर जेकर पहिरीं इल्ज़ाम हूंदो पंजाब जी प्लेयर्स जी इल्ज़ाम हूंदो पंजाब हाणे केपीके वारा अचनि था त हुननि खे केरु रोके कोन थो सघे न ऐं हाणे ॾिसो पर सिंधी तमामु सर घटि आहिनि न इहो त ख़ैर असांखे एक्सेप्ट करिणो पवंदो फैक्ट मज़ेदार खाधो आहे सभु खाइनि पीअनि था इंजॉय कयूं था सो हिते हिकु वठंदासीं शॉर्ट कमर्शियल ब्रेक एंड वील बी राइट बैक आफ्टर दैट वेलकम बैक नाज़रीन हिन वक़्तु ताईं असां नाश्ते जी टेबल ते मौजूदु आहियूं ऐं जीअं त मां तव्हांखे ॿुधायो त सर जा सन सर जा फर्ज़ंद उहे बि असां सां गॾु हिन टेबल ते मौजूदु आहिनि सो तव्हांजी मुलाक़ात कराए था वठूं असां हिन वक़्तु मूंखे असांखे जॉइन कयो आहे डॉक्टर असद
जेके थरपारकर मेडिकल इंस्टीट्यूट एंड हेल्थ साइंसिस जा प्रोग्राम डायरेक्टर आहिनि ऐं गॾो गॾु वेठल आहिनि फ़ाहद साहब जेके लंडन में तालीम हासिल करे रहिया आहिनि। सो स्टार्टिंग विथ यू डॉक्टर असद, सवेर असीं सर खां पुछियोसीं, हुननि त काफ़ी सुठियूं ॻाल्हियूं ॿुधायूं तव्हां ॿिन्ही जे बाबति। सो कहिड़े क़िस्म जो रिलेशन आहे तव्हांजे बाबा सां? छा वाक़ई में दोस्ताणे क़िस्म जो माहौल आहे? हर शइ ईज़िली तव्हां डिस्कस करे वठंदा आहियो? सियासत में अचण जो प्रेशर आहे या न? इहो मूंखे इन जो ज़रूरु जवाबु ॾिजो। बाबा साईं सां हमेशह सुठो रिलेशन रहियो आहे ऐं को बि हूंदी आहे ॻाल्हि त बाबा साईं सां डिस्कशन कंदा आहियूं असां, ऐं कॾहिं बि असांखे को अहिड़ो प्रेशर कोन रहियो आहे। इवन हींअर बि मां हिते आहियां, सियासी बि अहिड़ो को प्रेशर कोन रहियो आहे। हिकिड़ो शौक़ु असांखे पाण खे बि आहे, ख़ानदानी लेगेसी बि आहे हिकिड़ी ॾाढा सिंह हली। शौक़ु आहे तव्हांखे सियासत में अचण? सियासत में अचण जो बि शौक़ु हिकिड़ो आहे, गॾो गॾु माण्हुनि सां गॾु वञण जो, ख़ुशी गमी में उहो बि हिकिड़ो अलॻि असांखे सुठो लॻंदो आहे। पंहिंजे माण्हुनि वञूं, पंहिंजी सुञाणप हुते बि करायूं, तव्हांजी जनरेशन हिकिड़ी हलंदी रहे हिते। सो मेडिकल जो शोबो तव्हां पाण चूज़ कयो हुयो या ख़ालिद साहब जी ख़्वाहिश हुई या त तव्हां डॉक्टर थियो? बाबा साईं बि ख़्वाहिश हुई, गॾो गॾु मुंहिंजो पंहिंजो बि हिकिड़ो शौक़ु हो मेडिकल। त सियासत में ईंदा या न तव्हां? सियासत में आहे, शौक़ु त आहे। मां हींअर बि बाबा साईं सां गॾु हिते म्यूनिसिपल कमेटी में काउंसलर आहियां। यानी तव्हां सिखो पिया? जी हा, ट्रेन बाबा साईं सां सिखां पियो। अच्छा जी हा, ठीकु, सही। अच्छा, ॿियो तव्हांखे कहिड़ी सुठी शइ लॻंदी आहे तव्हांजे बाबा जी? तव्हांखे तमामु घणो इंस्पायर कंदी आहे, उहा हिननि जी क्वालिटी कहिड़ी आहे? कहिड़ी हिननि जी क्वालिटी तव्हांखे तमामु घणो इंस्पायर करे? असांजे लाइ बाबा साईं रोल मॉडल ई आहे हिकिड़ो। हुन में माण्हुनि सां जीअं ॻाल्हाइणु, हर शइ मसइलनि खे जीअं हैंडल करणु। बाज़ माण्हू जज़्बात थींदा आहिनि, पर बाबा साईं जीअं मसइलनि खे हैंडल कंदो आहे, उहो शायदि ई असां ॿियनि खे कोन एतिरो ॾिठो आहे। ऐं ॿियो हुन जे अलावा जेको असां सां हर ॻाल्हि शेयर कंदो आहे, कुझु बि मसइलो हूंदो आहे असांखे ॿुधाईंदा आहे बाबा साईं। दिलि जो हवा त ज़रूरु तव्हांखे ॾींदा हूंदा? जी हा, बिल्कुलु असां सां कंदा आहिनि बाबा साईं ॻाल्हियूं। ऐं कहिड़ी उहा शइ आहे जेका तव्हां चओ था त तव्हांजे बाबा खे बदिलाइणु घुरिजे? कहिड़ी आदत आहे? इहो ॾुखियो सुवालु आहे, ॾिसूं हुननि जो छा जवाबु ॾियनि था। इहो असां अॼु ताईं अहिड़ी का शइ कोन ॾिठी आहे बाबा साईं में। छो त अहिड़ो रिलेशन हूंदो आहे अक्सर करे, जॾहिं असीं पीउ ऐं पुटनि जी ॻाल्हि कंदा आहियूं त कॾहिं न कॾहिं अहिड़ी ॻाल्हि या अहिड़ो डिस्कोर्स ज़रूरु पैदा थी वेंदो आहे, त उनखे कीअं तव्हां मैनेज कंदा? बाबा साईं हमेशह हर ॻाल्हि में असांखे बहितर लॻे, ऐं असां चाहींदा आहियूं जीअं बाबा साईं करे पियो हूअं असां बि उन रस्ते ते हलायूं। चलो, ऐं अॼु ताईं अहिड़ी का शइ कान ॾिठी आहे जो बाबा साईं चेंज करे, हर शइ हुन में ई। जी हा, चलो ज़बरदस्त। ख़ैर फ़ाहद साहब जी तरफ़ वधूं था, ॾिसूं था त उन्हनि जो छा चवणु आहे ऐं हू त उन्हनि जी तालीम बाबति बि ख़ैर पुछी वठूं था। तो थैंक यू डॉक्टर असद, तव्हां सां ॻाल्हाए करे तमामु सुठो लॻो। इनफैक्ट तव्हां पंहिंजे नाज़रीन खे बि असीं ॿुधाईंदा हलूं त असांखे तव्हांजे इंस्टीट्यूट में बि शो करिणो आहे, जो नौजवान तव्हांजे स्टूडेंट्स सां इंटरेक्ट करणु वञूं था, जेके बि मेडिकल सां तालुक़ु रखनि था। सो लुक फॉरवर्ड टू दैट, इंशाल्लाह उहो बि असीं करे था वठूं। ऐं फ़ाहद साहब असां सां गॾु मौजूदु आहिनि। सो फ़ाहद साहब, तव्हां ॿुधाइजो किथां तालीम हासिल करे रहिया आहियो ऐं तव्हां केतिरो इंस्पायर पंहिंजो महसूसु कंदा आहियो पंहिंजे बाबा खे वठी करे? कहिड़ियूं आदतूं पसंदि आहिनि तव्हांखे? सियासत जो शौक़ु आहे या न? जी बिल्कुलु। ऐं जेको असां हाणे BTC ऐं प्लस LLM कयां पियो BBP यूनिवर्सिटी मां, लंडन मां, इंग्लैंड। उन खां अलावा बाबा जी ॻाल्हि इहा आहे कि लंडन तव्हांखे बाबा ज़ोरी त न मोकिलियो हुयो? न, अच्छा, पंहिंजे शौक़ सां विया हुयो? ओके, हाणे मूंखे इहो सर ज़रूरी आहे पुछणु। जी, इहो मुंहिंजो चौथों साल आहे ऐं अंडरग्रेड बि उतां ई कयो आहे। ओके, ज़बरदस्त। त अहिड़ो कोई प्रेशर कोन आहे, ऐं पंहिंजे शौक़ सां ई वियो हुअसि। ऐं उन खां पोइ बाबा जी अगरि ख़ासियत जी ॻाल्हि कयां त उहा इहा आहे त बाबा सां गॾु नंढे हूंदे खां स्पोर्ट्स बि खेॾंदो रहियो आहियां। ओह नाइस, इंटरेस्टिंग। ऐं क्रिकेट में बि हमेशह असां अलॻि अलॻि टीम में खेॾिया आहियूं। ओह ग्रेट, अच्छा। जी हा, त ऑपोजिट टीम में रहियो? हाँ बिल्कुलु, बाबा सां बिल्कुलु ई दोस्ती वारो हिसाब आहे। जेका बि ॻाल्हि हूंदी आहे बाबा सां डायरेक्ट कंदो आहियां, बाबा जी बि का ॻाल्हि हूंदी आहे त डायरेक्ट कंदो आहियां। ऐं बाबा खे हिकिड़ी ॻाल्हि आउं सजेस्ट कंदसि, उहा इहा आहे त रेस्ट वठनि, हिकिड़ो ॾींहुं ऑफ वठनि हफ़्ते में। ओह अच्छा, मुफ़्त मशवरो सर तव्हांखे मिली वियो त प्लीज़ रेस्ट वठो। टाइम ॾींदा आहिनि तव्हांखे? तव्हां त ख़ैर लंडन हुजो था, वरी डॉक्टर असद आहिनि, हर को पंहिंजी पंहिंजी ज़िंदगीअ में मसरूफ़ रहे थो। हिक ॿिए सां केतिरो टाइम स्पेंड कंदा आहियो तव्हां? हाणे आउं ॿाहिरि हूंदो आहियां, उन हिसाब सां थोरो घटि टाइम स्पेंड थींदो आहे, लेकिन इहो ई आहे कि हिते ईंदो आहियां त कोशिशि कंदो आहियां कि टाइम स्पेंड कयां। पर बाबा वरी इलाही माना पूरो हफ़्तो सफ़र में ई गुज़रंदो आहे। माना हफ़्ते में हिकिड़ो ॿ दफ़ा सफ़र कंदा आहिनि, कराची उमरकोट। तव्हां इहो चवंदसि कि इन करे ई सजेस्ट कयां पियो कि हिकिड़ो ॾींहुं हफ़्ते में ऑफ वठनि। अच्छा, पहिरियों दफ़ो जॾहिं तव्हां घरां विया हुयो लंडन त कोई ॾुख वुख थियो हुयो या विछड़ण जो को हुयो ॾुख त भई हाणे मां वञा थो, अलाए छा थींदो, एतिरो नाज़नि सां पलियल आहियां, अहिड़ो कुझु हुयो? जी बिल्कुलु, ईअं थींदो आहे शुरू में। त फर्स्ट टाइम वो घर छॾियसि पे त कंट्री बि चेंज थियो पे, सभु कुझु ई न हुओ, त शुरू में कुछ थियो अहिड़ो। पर अडॉप्ट करणु थोरो ॾुखियो हुजे थो, हा, पर जीअं ई वियोसि त बाबा वरी महीने खां पोइ अची विया लंडन। अच्छा, जी हा, ज़बरदस्त। सो वालिद सां तव्हां ॿिन्ही जी घणी लॻी आहे? वालिदा सां? इहो सर हाणे ॾुखियो सवाल थी वियो, ॾिसूं छा था चवनि।
तव्हांजी तारीफ़ ॿुधे इलाही उन्हनि करे वठूं, ॿुधायो मूंखे वालिदा सां ॿिए हिसाब सां आहे, वालिद सां ॿिए हिसाब सां, घणो वालिद केस आहे, घणी अटैचमेंट केस आहे तव्हां? ॿिन्ही सां आहे मुंहिंजी बराबरि। अच्छा बराबरि आहे, डॉक्टर साहब तव्हांजी बि ॿिन्ही सां बराबरि आहे? अच्छा ठीकु, तव्हांजी नज़र में का अहिड़ी आदत आहे जेका तव्हां चाहियो था तव्हांजे बाबा खे बदिलाइणु घुरिजे? सोचे करे ॿुधायो, को मसइलो न आहे, टाइम जाम आहे असां वटि। जी इहा ई आउं चवंदुसि की बाबा फ़ोन ते इलाही ॻाल्हाईंदा आहिनि, फ़ोन इलाही मतिलबु बाबा सां ॻाल्हाइण लाइ हाणे इहो आहे की 10 मिंट चवणो पवंदो आहे की फ़ोन थोरो साइड ते रखो, इलाही बिज़ी रहंदा छो आहिनि। एतिरी फ़ोन यूज़ कंदा आहियो? कमकार calls रिस्पॉन्सिबिलिटी जी, इन जो छा जवाबु ॾींदा तव्हां? चलो इहा ॾाढी इंट्रस्टिंग ॻाल्हि हुई, असां सर खां बाद में पुछी था वठूं घुमंदे फिरंदे जे हाणे असांखे काफ़ी प्रोजेक्ट्स पे विज़िट करणा आहिनि त भई फ़ोन ते एतिरो छो बिज़ी रहंदा आहिनि। सो लेट्स डू दैट। ऐं हाणे असां ॾिसूं था त सर असांखे केॾांहुं वठी वञनि था। हा ॿी ॻाल्हि, सर जीअं त चेयरमैन आहिनि ऐं ज़ाहिर आहे जीअं सुबुह थींदो हूंदो त सर वटि तमामु घणी आवाम ईंदी हूंदी, माण्हू ईंदा हूंदा पंहिंजा मसला वग़ैरह खणी करे। हाणे असां वञी करे आवाम जे विच में सर खां कुझु सवाल करण वारा आहियूं त सर केतिरो फ़ौरी तौर ते उन्हनि जा मसला हल कंदा आहिनि। अचो त हलूं हुते। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं मौजूदु आहियूं ख़ालिद सिराज साहब जे पर्सनल ऑफिस में, जिते हू तमामु माण्हुनि जा वेही करे मसला ॿुधंदा आहिनि। सो ख़ालिद साहब मूंखे इहो ॿुधाइजो, उमरकोट शहर जी जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं त तव्हांजो तालुक़ु ज़ाहिरा पीपल्स पार्टी सां आहे ऐं हिते टालपुर्स बि आहिनि, उन खां अलावा सैयद साहिबान बि आहिनि। सो माण्हुनि जा मसला त जाम ईंदा हूंदा, फ़ोन कॉल्स बि ईंदी हूंदियूं। सो कीअं तव्हां सभिनी खे सेटिस्फाई कंदा आहियो ऐं कीअं उन्हनि जा कमु कंदा आहियो तव्हां? यकीनन असांजो त ज़ाहिर आहे हिकिड़ो पुठितर इलाइक़ो बि आहे ऐं तमामु वॾी असांखे डेवलपमेंट जी ज़रूरत बि आहे। हिते पाणी जा खोड़ सारा मसइला आहिनि, पीअण जे पाणी खां वठी इरिगेशन जे पाणी खां वठी त ऐं वरी अॻियां वरी असांजो उमरकोट सिटी जो अधु हिसो वरी नारे वारे पासे ते अचे थो, अॻियां वरी डेज़र्ट स्टार्ट थो थिए त डेज़र्ट जो बि सॼो बेस हितां उमरकोट खां ई आहे। वाटर सप्लाई स्कीम्स मिता हलनि थियूं, वाटर सप्लाई जा माण्हुनि जा मसइला। असां वटि थर में त मेन मसइलो हिकिड़ो इंफ्रास्ट्रक्चर जो जीअं रोड्स वसे जो हूंदो आहे, ॿियो हूंदो आहे पाणी जो मसइलो। त हिते असां वटि ज़ाहिर आहे पॉलिटिक्स में साईं शाह साहब वारा बि हिते आहिनि, अॻे हिकिड़ो साईं अली मदान शाह जो वॾो रोल हूंदो हो, हाणे हुन जॻह ते सरदार शाह आहे। टफ सिटी आहे उन्हनि जेकर असीं उन्हनि पॉलिटिकल ग्रुप्स ऐं होॾां वरी जेको आहे असां नवाब साहब हूंदो, नवाब मोहम्मद यूसुफ टालपुर साहब, उनखां पोइ वरी हाणे हुनजी मिसिस आहे ऐं नवाब तैमूर साहब आहे। यकीनन हिते मसइला त खोड़ सारा आहिनि, जेके ॾिठो वञे त 15-20 साल अॻु में त तमामु वॾा मसइला हुआ। हाणे काफ़ी असां वटि रोड इंफ्रास्ट्रक्चर काफ़ी ठही विया आहिनि। वाटर सप्लाई जी स्कीमूं बि असां वटि 3-4 वॾियूं मेगा प्रोजेक्ट्स थर में हलनि ठहियूं आहिनि ऐं ॿियूं नयूं ठहनि पियूं। उमरकोट सिटी खे बि यकीनन मूं वटि त ॾिसो, आउं चेयरमैन त मूं वटि सभई यानी पीपल्स पार्टी जा माण्हू यकीनन अचनि था। उनखां सवाइ बि आउं सभिनी खे बराबरी जी अक्सर ॾिसंदो आहियां, सभिनी खे ओतिरो ई ट्रीट कंदो आहियां। मूं वटि को हू कोन्हे डिस्क्रिमिनेशन कोन्हे त भई आउं को हुनखे ॾिसां हुनखे ॾिसां, ईअं न आहे। ऐं न ई मूं वटि को इहो हूंदो त आउं फ़ोन कॉल सिर्फ़ु सेव कॉल नंबरनि खे ॾिसां या पंहिंजे पर्सनल माण्हू खे या पोइ पीए ॾिसे। ऐं हर माण्हू जी हर नंबर जी हर कॉल खे आउं अटेंड कंदो आहियां ऐं एंटरटेन कंदो आहियां, पूरी कोशिशि कंदो आहियां त जे माण्हू मसइलो उमेद खणी मूंखे फ़ोन कई आहे त हुनखे आउं रिस्पॉन्स। सभ खां कॉमन आम मसइलो तव्हांखे रोज़मर्रा जेको फेस करिणो पवे पियो, आम माण्हू तव्हांजी तरफ़ शिकायत खणी अचे थो, उहो कहिड़ो हुजे थो? हिते घणे में घणो माण्हू अचे थो, उहो अचे थो पाणी जे मसइले ते। पाणी जे मसइले, वाटर सप्लाई जो इशूज़ तमामु वॾा आहिनि थर में बि ऐं उमरकोट सिटी में बि। ऐं उनखां पोइ छोटा छोटा ज़ाहिर आहे पोइ हेल्थ जो इशू, हिते छो आहे एतिरो पाणी जो मसइलो? टेल एरिया आहे न, हिते पाणी जी शॉर्टेज आहे। असां सिंधु दरिया जे बिल्कुलु कुचड़ी ते आहियूं। हिते पीअण जो पाणी जो तमामु वॾो मसइलो आहे, हिकिड़ी स्कीम नंढी हुजण जे करे। ऐं ॿियो नंबर अॻियां डेज़र्ट असांजो स्टार्ट थियो, थर में ज़ाहिर पाणी जो को ॿियो सोर्स ई कोन्हे सवाइ वाटर सप्लाई स्कीम जे। ॿियो जेके थर जा पाणी जा खूह आहिनि उहे तक़रीबन ख़ारा थी था वञनि, या मौसमी जे हिसाब सां बारिश जे मौसम में त ठीकु आहे हू रिचार्ज थियनि था त हलनि था, अदरवाइज़ वरी जेको आहे सो ड्राई थियो वञनि ऐं वरी पाणी जो मसइलो वरी उते जो उते। सही। सो बहरहाल असां चाहियूं था त तव्हां जेके सभु माण्हू इंतज़ार में वेठा आहिनि तव्हां हुननि जे कमकारनि खे थोरो ॾिसी वठो त पोइ वरी जेकी अॻिते जी एक्टिविटी आहे उनखे कंटिन्यू करे वठूं था प्लीज़ सर। जी नाज़रीन, हिन वक़्तु असीं गाॾी में वेही चुका आहियूं ख़ालिद साहब सां गॾु ऐं हाणे उन्हनि खां ई पुछी वठूं था त हिन वक़्तु असां केॾांहुं वञी रहिया आहियूं। सो ख़ालिद साहब ॿुधाइजो, हिन वक़्तु तव्हां असांखे किथे वठी हली रहिया आहियो?
जी हींअर पाण हलूं था असांजी म्यूनिसिपलिटी जी ऑफिस ऐं म्यूनिसिपलिटी में असांजा काउंसलर साहिबान ॿिया सिटी जा माण्हू मौजूदु हूंदा जेके पंहिंजा मसइला मसाइल खणी आया हूंदा ऐं उन्हनि सां गेट टुगेदर थींदासीं ऐं कमकार जे हवाले सां उन्हनि सां ॿुधंदासीं। ज़ाहिर आहे मुंहिंजी बेस जेको आहे सो म्यूनिसिपलिटी आहे ऐं म्यूनिसिपलिटी जा काउंसलर जेके असांजी काउंसिल जा जेके मौज़िज़ीन आहिनि त उहो ई असांजो बेस हूंदो आहे, उहे असांजा मेंबर्स आहिनि मुंहिंजा ऐं मूंखे चेयरमैन खे इलेक्ट उहे ई कंदा आहिनि त यकीनन मुंहिंजे लाइ उहे क़ाबिल इज़त आहिनि ऐं उन्हनि खे ॿुधिबो ऐं उन्हनि खां सां गॾोगॾु सिटी जा ज़ाहिर आहे उहे यकीनन वार्ड वाइज़ असांजा काउंसलर हुजनि था त वार्ड वाइज़ उन्हनि जा इशूज़ हूंदा उन्हनि खे ॾिसंदासीं ऐं उन खां पोइ जेको आहे सो इशूज़ खां पोइ ॾिसंदासीं त छा करणु खपे। अच्छा, ऑन द स्पॉट इशूज़ तव्हां पंहिंजो सॉर्ट आउट करे वठंदा आहियो या थोरो ज़ाहिर टाइम लॻंदो आहे? यकीनन असांजा कुझु इशूज़ अहिड़ा हूंदा आहिनि, ॾिसो असांजे लोकल गवर्नमेंट में लोकल काउंसिल जा इशूज़ अहिड़ा हूंदा आहिनि जेके के अहिड़ा इशूज़ आहिनि जेके फुल फोर उनखे एड्रेस करणो पवंदो आहे, उनखे उन वक़्तु ई ऑर्डर जारी करणा पवंदा आहिनि त इहे फुल फोर जी वाटर सप्लाई जो इशू आहे, किथे ड्रेनेज जा इशूज़ हुजनि था, किथे सफ़ाई सुथराई जो इशू आहे, किथे वरी को इंक्रोचमेंट जो इशू आहे, किथे कोई इन खां सवाइ बि को अहिड़ो मसइलो आहे जंहिंमें माण्हू अचनि था किथे त भई असांजी इमरजेंसी बेस ते आहे त लोकल काउंसिल ऐं लोकल अप्रोच जो रीज़न इहो हूंदो आहे त MPs MNAs या मिनिस्टर्स असांजा ॿिया दोस्त उहे ज़ाहिर आहे रूटीन वाइज़ इहो कमु नथा ॾिसी सघनि न, उहो कमु हिते लोकल काउंसिल्स ॾिसनि थियूं ऐं जेकर सही माना में लोकल काउंसिल जिते किथे कमु कनि त काफ़ी मसइला जेके आहिनि उहे हल थी सघनि था ऐं माण्हुनि जा इशूज़ ई लोकल काउंसिल जे हवाले सां हूंदा आहिनि, ख़ासि करे घणे में घणो ड्रेनेज सफ़ाई सुथराई रस्ता ऐं उन खां सवाइ पाणी जो इशू आहे या ॿियो छोटो मोटो ज़ाहिर आहे सिटी आहे असां सिटी जा त खोड़ सारा इशूज़ ॿिया बि हुजनि था, इंक्रोचमेंट जे हवाले सां बि इशूज़ हुजनि था, सफ़ाई सुथराई जा इशूज़ हुजनि था। ऑफिस हली रहिया आहियो। अच्छा, मूंखे ॿुधायो सफ़र तव्हांखे केतिरो पसंदि आहे ऐं सफ़र में तव्हां कहिड़े क़िस्म जी म्यूज़िक ॿुधणु पसंदि कंदा आहियो? सफ़र त मूंखे पसंदि तमामु घणो आहे ऐं सफ़र ई कंदो रहंदो आहियां। रूटीन में मुंहिंजी अॼु हिकिड़े ॾींहं में जेको आहे सो अधु ॾींहुं त मुंहिंजो गाॾी में ई गुज़री वेंदो आहे, मुंहिंजी सम्झो अधु घर त गाॾी आहे ऐं ज़ाहिर आहे हिते मुंहिंजो इलाइक़ो आहे उमरकोट सिटी आहे, सिटी खां अलावा मुंहिंजो हिते डेज़र्ट जो इलाइक़ो आहे उनमें ऐं भाउ जो कासिम नगर पार्कर जो बिल्कुलु कासिम साहब हू पाण MP आहिनि, तव्हांजा भाउ आहिनि, उन्हनि बाबति बि असां वटि तमामु घणा सवाल आहिनि जेके थोरी देरि में लंच जी टेबल ते असां तव्हां सां कंदासीं त उन जो हल्के उनखे बि मूंखे ॾिसणो पवंदो आहे कॾहिं कॾहिं उते बि शादी गमी के मसइले मसाइल। अच्छा, उन्हनि जा कम बि यानी तव्हां कंदा आहियो? अच्छा, कासिम साहब तव्हां खां वॾा आहिनि या तव्हां उन्हनि खां? मूंखां कासिम साहब वॾा आहिनि। अच्छा, वॾा भाउ आहिनि तव्हांजा। टोटल केतिरा भाइर भेनर आहियो तव्हां? असीं टोटल 5 भाइर आहियूं जंहिंमें वॾो कासिम साहब आहे, नंढो आऊं आहियां, मूंखां नंढो आज़म आहे जेको असांजी फैक्ट्री संभालींदो आहे, उनखां 2 नंढा आहिनि उहो अञा एजुकेशन में। अच्छा अच्छा, ज़बरदस्त। ठीकु। हा, म्यूज़िक जे लाइ ॿुधायो कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक तव्हां ॿुधणु पसंदि कंदा आहियो, स्पेशली जॾहिं सफ़र में हुजो था? सफ़र में आऊं कोशिशि कंदो आहियां सिंधी म्यूज़िक मूंखे तमामु घणो वणंदो आहे। अच्छा, कहिड़े सिंगर खे तव्हां तमामु घणो ॿुधंदा आहियो? ऐं आबदा खे तमामु घणो ॿुधंदो आहियां। आबदा परवीन खे? अच्छा। ऐं उन खां सवाइ जेके असांजा लोक फनकार हिते जा जेके रजब फ़क़ीर आहे, शफ़ी फ़क़ीर आहे ऐं हिते इहे लोक ऐं उन खां सवाइ जेके इंडियंस में ॾिसो वञे त उते जो बि लता रफ़ीक मुंहिंजा यानी कि फेवरेट सिंगर्स आहिनि। यस। ऐं गज़ल्स में मेहदी सलगिया। अॼुकल्ह कहिड़ो गानो ॿुधो पिया जेको तमामु घणो एंजॉय कंदा हुजो तव्हां? गुनगुनाइण चाहियो त भली गुनगुनायो, असांखे को मसलो न आहे सर, पर ॿुधायो त कहिड़ो तव्हांखे अॼुकल्ह जेको तव्हां फ्रीक्वेंटली ॿुधंदा हुजो? व्हाट सॉन्ग इज़ दैट? इसलिए मूंखे हमेशह जेको आहे सो वो इंडियन हिकिड़ी मूवी आहे दिल फिल्म जा गाना वो अच्छा, उहे ॿुधंदा आहियो? वो घणो ॿुधंदा आहियूं। ओके, वो कंहिंजी तव्हांखे यादि ॾियाराईंदा आहिनि या पसंदि आहिनि तव्हांखे? पसंदि आहिनि, यानी बचपन खां ॿुधंदा पिया छो त उहे ई असांजा फेवरेट सॉन्ग आहिनि। हीरो हूंदो आहे जो ये मेरे हमसफ़र वारो। ओके, मूंखे तमामु घणो पसंदि आहे ऐं घणो वधो ॿुधंदो रहंदो आहियां। सही सही, चलो ठीकु आहे। सो बहरहाल नाज़रीन, हाणे असीं सर जी ऑफिस वञी रहिया आहियूं ऐं ॾिसूं था त उते माण्हू कहिड़ा मसइला खणी आया आहिनि ऐं सर जेको आहे केतिरो ऑन द स्पॉट यानी केतिरी हू देरि में हुननि जा मसइला सॉर्ट आउट कनि था। सो हलो त हलो। अच्छा सर, हाणे हिन वक़्तु तव्हांजी असां हिन म्यूनिसिपल ऑफिस में मौजूदु आहियूं, रश बि मूंखे तमामु घणी नज़र अची रही आहे। ऐं पुछणु चाहियां पई त हिकिड़े तरक़ियाती प्रोजेक्ट जॾहिं शुरू थींदो आहे, कोई बि डेवलपमेंटल प्रोजेक्ट, उन जे रस्ते में रुकावटूं कहिड़ियूं ईंदियूं आहिनि जो हू डिले जो शिकार थींदो वेंदो आहे?
बजट जा बि इशूज़ आहिनि, काफ़ी बि खोड़ मामला हुजनि, त उहे छो पेश ईंदा आहिनि, केतिरो टाइम लॻंदो आहे मुकमल थियण में? सो असांजे हिकिड़े त सिंध गवर्नमेंट असांजा प्रोजेक्ट हूंदा ई ऑलरेडी ADP बेस्ड हूंदा आहिनि, एनएच डेवलपमेंट प्रोग्राम जे हवाले सां, त उहे प्रोग्राम जेके ऑलरेडी 3 साल 4 साल प्रोजेक्ट हूंदा आहिनि, पोइ कॾहिं कॾहिं फंड्स जी कमी जे करे उहे स्लो थी वेंदा आहिनि, ऐं स्लो थियण जे करे वरी इहो थींदो त वरी रेट इलाही रेस करे था वञनि, पोइ रेट्स जे करे वरी ठेकेदारनि जा ऐं गवर्नमेंट जे सेक्टर ते पंहिंजो हिकिड़ो मसइलो थी थो वञे, वरी जॾहिं रिवाइज़ थियनि, वरी एस्टिमेट्स रिवाइज़ थियनि, इन जे करे मेजर प्रोजेक्ट्स जो डिले थियण जो इहो रीज़न हूंदो आहे। बाक़ी जॾहिं एज़ पर म्यूनसिपलिटी जे हवाले सां असांजा म्यूनसिपलिटी जो को प्रोजेक्ट डिले न आहे थींदो, असां एज़ पर टाइम पीरियड ते ई पंहिंजा प्रोजेक्ट करे वठंदा आहियूं। जेके अॻे असांजा प्रोजेक्ट पुराणा रहिया आहिनि उहे तक़रीबन जेके टाइम फ्रेम सां हुआ 18 महीने जो टाइम हूंदो मैक्सिमम असांजो म्यूनसिपलिटी जो, त असां 18 महीननि में उहे प्रोजेक्ट कंप्लीट करे वरिता। ऐं हाणे बि असांजी जेका डेवलपमेंट थींदी इंशाल्लाह, जेको असां जून में असांजा काउंसलर साहिबान असांजे बुरहानुद्दीन साहिबु मौजूदु आहे, शौकत उदयपुरी साहिबु मौजूदु आहे, घनश्याम दास असांजो काउंसलर मौजूदु आहे, हाजी सत्तार खोसो साहिबु मौजूदु आहिनि, त इन जॻह ते मोहम्मद साहिबु ताईं थिए थी, ट्रांसपेरेंसी खे केतिरो मेंटेन कयो था? ॾिसो असां एज़ ए म्यूनसिपलिटी जे हवाले सां असां वटि त अल्हम्दुलिल्लाह अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे जंहिंमें करप्शन जे हवाले सां या बेड गवर्नेंस जे हवाले सां या हिते मिसमैनेजमेंट जे हवाले सां टाइमली मुकमल जी असां वटि टाइम सां थिए थो, ऐं इन सां असां वटि बिल्कुलु ट्रांसपेरेंट ऐं मेरिट बेस्ड सिस्टम आहे, ऐं उन में कंहिं क़िस्म जी का बि गुंजाइश न आहे। ऐं न सिर्फ़ु आउं ॾिसंदो रहियां, मुंहिंजा काउंसलर साहिबान, असांजी टीम जा सभई दोस्त, असांजे बल्कि ऑफिसर साहिबान, असां इंजीनियर साहिबु मौजूदु, इहे सभई टाइमली उनखे असां ॾिसूं बि था, ऐं क्वालिटी वाइज़ ऐं उनखे असां कंप्रोमाइज़ नथा कयूं। असांजा म्यूनसिपलिटी जा प्रोजेक्ट हाणे बि ईंदा इंशाल्लाह, तव्हां ॾिसंदव, वरी जेकॾहिं तव्हां जेको टाइम ले त अॻे साल अचिजो, त इंशाल्लाह जेके असांजा प्रोजेक्ट असां स्टार्ट कंदासीं उहे इंशाल्लाह असां टाइमली पूरा कंदासीं। ऐं असां इंशाल्लाह उमरकोट खे जेको असांजो बजट आहे, जेको म्यूनसिपलिटी जे पंहिंजे सोर्सिस जो, उन जो इंशाल्लाह टेंडर असां नेक्स्ट मंथ इंशाल्लाह करणु वञूं पिया जून में। ऐं तव्हां ॾिसो त ट्रांसपेरेंट सिस्टम ते थींदो, मेरिट बेस थींदो, ऐं पूरे शहर में जेके मेगा प्रोजेक्ट्स असांजे काउंसिल वार्ड्स वाइज़ जेके सिलेक्शन कंदी, काउंसिल अप्रूवल कंदी, उहा इंशाल्लाह स्कीम सभु थींदी। सही, हाणे हिन वक़्तु माण्हू तव्हांजो इंतज़ारु करे रहिया आहिनि, तव्हांजा तमामु काउंसलर्स बि मौजूदु आहिनि, सो प्लीज़ तव्हां हिननि सां गुफ़्तगू करे सघो पिया। प्रोग्राम जो रहियल हिसो ॾिसी सघंदा आचिर शाम 5:10 ते।